माण्हू घुरनि माल, आऊं सभु ॾींहं घुरां सुपरी। दुनिया तंहिं दोस्त तां फिदा करियां फ़िलहाल, केस नाम निहाल, पसंदि तां परे थियो। सजणो, ज़िंदगी जे फ़लसफ़े खे सम्झण लाइ उठ किताबनि जा पढ़जनि, तॾहिं बि शायदि पूरी ॼाण ऐं ज़िंदगी जो मक़सदु शायदि ई सम्झ में अचे। पर असांजो ही लतीफ़ उन फ़लसफ़े खे हिन बैत जे 3 सिफ़तुनि में सम्झाइण जो ॾांहुं संदसि ख़ुदादाद सलाहियत आहे। ज़िंदगी जो हेॾो मांडाण लतीफ़ जे फ़लसफ़े मूजिबि हीअ आहे त माल मिल्कियत खणी केतिरी बि ज़रूरत जी शइ आहे, पर ही मुर्शिद चए थो त माण्हू घुरनि माल, ऐं सभु ॾींहं घुरां सुपरी। माल मिल्कियत खां सवाइ बि ज़िंदगी गुज़ारिजी वेंदी, पर पिरीअ खां सवाइ हिकु पल घारणु बि मुश्किल। ही सॼो जहान क़ुर्बान करण खां पोइ बि जे पिरीअ महबूब जो दिलबर जो कुर्ब नसीब थिए त सोतो सस्तो भाइबो साईं। छो जो हिन सां मोहबत जो को बि दंग दड़ो आहे ई कोन। जंहिंजे नाले सां ज़बान जो रुॻो हुनजो नालो ज़बान ते अचे त अंदरि ठरी पवे, रूह में राहत उतरी अचे, उनखे अखियुनि सां पसां त ॿई जहान हासिल थी वञनि। जे लतीफ़ जी ॿोली।